बिछावे जो खैबर जे कच्छ जो इलाइक़े समेत सब डिवीज़न हाल जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हेस्को जो ऑपरेशन जारी। एक्सीएन हेस्को मटियारी असद आमिर पीरज़ादो जो हाला भिट शाह जे SDOs सां गॾु बिजली जी चोरी ऐं बक़ायदारनि ख़िलाफ़ कार्रवाई। हेस्को अमलदारनि पुलिस ऐं हैवी मशीन सां मुख़्तलिफ़ ॻोठनि में बिजली चोरनि ऐं बक़ायजात जमा न कराईंदड़ सार्फ़िन ख़िलाफ़ ऑपरेशन। खैबर समेत हाला जे कच्छ जे इलाइक़े में ग़ैर क़ानूनी लखें रुपया बिजली जी बक़ाया बावजूद बिजली इस्तेमाल कंदड़ ज़मींदारनि जे ॻोठनि ऐं ट्यूबवेलनि जूं लाइनूं कटे छॾियूं। हेस्को अमलदारनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में बक़ायनि में ईंदड़ 1 दर्जन खां मथे बिजली जा ट्रांसफार्मर पिणु लाहे ज़ब्त करे छॾिया। ट्रांसफार्मर जे लाहिण वारे अमल दौरान ॻोठाणनि जो हेस्को अमलदारनि सां ॾंद चक। पुलिस ॻोठाणनि खे धिके छॾियो। लाथल बिजली जे ट्रांसफार्मरनि ते लखें रुपया बक़ायूं रहियल आहिनि, जंहिं सबबु लाहे संदन बिजली काटी वई आहे। एक्सीएन हेस्को मटियारी असद आमिर पीरज़ादो मटियारी ज़िले में 60% बिजली चोरीअ जो सफ़ायो कयो वियो आहे। बाक़ी बिजली चोरनि ऐं बक़ायूं जमा न कराईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। एक्सीएन हेस्को मटियारी असद आमिर पीरज़ादो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।